नासिर राणीपुर जी पीराणी हवेली में गुम थियल कंबर वासण नारी सना जी गुमशुदगी बाबत निगरान वडे वसी पारा नोटिस वठण बावजूद पतो नाहे पइजी सघियो जॾहिं त वारिस राणी जे बासाबी जा मुंतज़िर आहिनि। वारसनि जो चवणु आहे त पुलिस रुॻो आसरा ॾियण खां सवाइ का बि कार्रवाई नाहे कई। रिपोर्ट करे रहियो आहे कंबर मां इख़लाक़ चांडियो। जी नाज़रीन, पीरन जी हवेली मां 1.5 साल अॻु लापता थियल सना जो हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो पइजी न सघियो आहे। निगरान वज़ीर आला सिंध तरफ़ां नोटिस जे बावजूद बि सिर्फ़ इंक्वायरियूं कयूं थी वञनि, पर को बि अहिड़ो साम्हूं जेको आहे सना जो मामिलो नज़र न पियो अचे। त इन हवाले सां हुनजा चाचा सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा पिया चवनि। पहिरियां असांजो नोटिस वरितो वियो हो, तीअं महिरबानी करे ॿीहर नोटिस वठनि। पहिरें नोटिस जे बावजूद वठण SP खैरपुर असांजो कंहिं क़िस्म जो ताउन न कयो। तव्हांजे नोटिस में लॻे थो फाड़े कंहिं रदी जे टोकरी में उछलियो वियो आहे। महिरबानी करे सख़्तु नोटिस वरितो वञे जीअं असांजी छोकिरी बरामद कनि। जे मरी वई आहे त असांखे उन छोकिरी जी क़बर ते बीहारे बाबा तव्हांजी छोकिरी हीअ क़बर आहे, जे ज़िंदा आहे किथे विकिरो कई अथनि त उहा बि असांखे ॿुधाइनि बाबा हिते छोकिरी तव्हांजी विकिरो कई आहे। लापता खे 1.5 साल तक़रीबन थी वियो आहे। असां 1.5 साल असां मुख़्तसिर जॻहियुनि ते मक़सदु रुलंदा रहियासीं, उन्हनि खे अपीला कंदा रहिया। हाणे यादि न आहे असां कंहिं सां, पर सॼे कंबर ज़िले खे ख़बर आहे ऐं खैरपुर ज़िले खे ख़बर आहे, राणीपुर दरगाह वारनि खे ख़बर आहे। असां रोईंदा रड़ंदा रहिया आहियूं। बहरहाल पहिरियों त रिस्पॉन्ड असांखे न पियो मिले। पहिरियों साईं सुहेल बाबा वारा गारियूं ॾेई पंहिंजी हवेली मां कढी पिया अचनि, बाबा तव्हांजी छोकिरी तव्हां निकिरी वई, हलो कोन्हे हिते, हलो बाबा हिते ॿीहर न ईंदा कयो। असां पहिरियां वरी वियासीं राणीपुर थाणे ते, उन्हनि बि कोन ॿुधो। पोइ असां कंबर थाणे ते होॾे होॾे भॼंदा आया। असां साम तौरु असां यानी अमानत तौरु असां छोकिरी राणीपुर साईं सुहेल वटि छॾीसीं। उहो चए त असां वटि हाणे कोन्हे। हाणे साम या अमानत असांजी छोकिरी जे तव्हां वटि आहे या दग ॾियो या असांखे छोकिरी ॾियो। रोज़ अचूं वञूं था, रोज़ बयानबाज़ी थिए थी। कॾहिं SP वठे थो, कॾहिं DSP वठे थो, कॾहिं SHO वठे थो। रोज़ अञा त इहे बयान आहिनि। अञा ताईं असांखे को इहो सोराख़ जेको आहे न मिली सघियो आहे, न वरी पुलिस जेको आहे को सोराख़ बरामद करे सघी आहे। अॼु ॾींहुं त जेको आहे त का ख़बर न आहे त जेको आहे त छोकिरी किथे आहे। न पुलिस जेको आहे त पतो लॻाए सघी आहे। बाक़ी पुलिस जेको आहे त साईं सुहेल शाह खे जेको आहे त उन्हनि जी ज़बानी त असां गिरफ़्तार कयो आहे। बहरहाल का ख़बर न आहे त गिरफ़्तार आहे या न आहे। असांखे पीरनि जा मुरीद तमामु धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे को बि हिकु घड़ी जेका ख़तरे खां ख़ाली न आहे। कैमरामैन ममताज शाबरानी सां गॾु इख़लाक़ चांडियो, धरती TV न्यूज़।